अस्सलाम वालेकुम। अॼु मुंहिंजे तकरीर जो उन्वान आहे मुंहिंजी धरती सिंध। जनाब आला सिंध जंहिंखे सिंधु माथिरीअ जे नाले सां सुञातो वेंदो आहे, सिंध जंहिंजी तहज़ीब खे सिंधु सभ्यता जे नाले सां यादि कयो वेंदो आहे। अगरि 5000 साल पोइ ते असांजी सिंध में तजारत जा मिसाल नज़र अची रहिया, सॼी दुनिया जा माण्हू आलिम थियण जे लाइ सिंध जे शहर सफ़र तरफ़ विख वधाए रहिया आहिनि। दुनिया जा वॾा वॾा ताजर बि सिंध जे तरफ़ विख वधाए रवाना थी रहिया आहिनि। हाज़िर महफ़िल मां ॾिसां पई 5000 साल अॻु पहिरियां जेकी सिंध असांखे तहज़ीब सेखाराई, इराक ऐं मिस्र जा बादशाह सिंध जी कुंड कोश मंदर ॾिसी इम्दाद कराया, इहो सोचे गौर वीचार कराया आया। सिंध मारवाड़नि जा कोट बाकार सां सब्ज़ नज़र अची रहिया आहिनि। जंहिंमें सदर हा मां सिंधी भाषणी आहियां जेका शाह अब्दुल लतीफ़ भिराई कलंदाला शहबाज़ सचल साल मस्त ऐं सुरिया आहिनि। हा मां ते फ़ख़्रु थी करियां मुंहिंजे दिलनि पर ददो सुमरो ऐं छू आहिनि। सदर अली वक़ार अॼु नौजवान खे बरगलाए थो वञे, पंहिंजी महिनत सां सिंध जो नालो रोशन करणो आहे। सिंधी महिमान नवाज़ी अॼु बि मशहूरु आहे। टोपीअ अजरक में जेतिरा रंग आहिनि उहे असांजी मोहबत जा रंग आहिनि। अजरक में जेतिरा नक्शा आहिनि उहे असांजे भॻवान जा रंग ऐं निशान आहिनि जेके मिटाइण सां नथा मिटिजी सघनि। मां पंहिंजी तकरीर जो इख़्तिताम शेर सां कंदमि। वागुनि जा जे वातन छा, कातलनि जा जे कातन छा, हुन सां आहे ॻाढ़ी सिंध, हुन सां आहे ॻाढ़ी सिंध, मुंहिंजी आहे